वेलकम बैक हर बातिन खे वरी हिकु दफ़ो ॿीहर भली कार आहे यकीन ख़बर आहे त असां वटि मुनवर अबड़ो साहब सां गॾु मौजूद आहिनि। ॾाढी ज़बरदस्त साईं भाईजान सां कचेरी हले थी, कार्टून ॾाढियूं असां मिनथू कयूं था असां लाइ कार्टून ठाहे छो, तव्हां ऑलरेडी एॾा सुहिणा कार्टून आहियो, छा मज़ीद तव्हां जा महिनत कया सो उन जे करे। पर बहरहाल उन हवाले सां असां वटि ॿिया बि महिमान मौजूद आहिनि, वरी जिन असांखे हाणे जॉइन कयो उन सां कचेरी कंदासीं, ॻाल्हियूं ॿोलियूं खोड़ सारी नॉलेज जे हवाले सां। ऐं असांजे लाइ तमामु ऑनर जी ॻाल्हि आहे त हिते छा पर ॾेह में वेही करे असांजे सिंध जो नालो रोशन कनि था ऐं असांजे सिंध नालो माशाल्लाह उन्हनि हिकिड़ो मंज़र आम ते आंदो आहे। त अहिड़ा हीरा खोड़ आहिनि जेके हिते असांजे इर्द गिर्द असांखे नज़र अचनि था, पर कॾहिं कॾहिं लिकियल हूंदा नज़र न ईंदा आहिनि, पोइ असां उन्हनि खे वरी पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू ज़ाहिर कंदा आहियूं त किथे आहिनि, छा आहे, छा पियो थिए। सो यकीनन ॾाढो ओवर टू यू सजाद। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त उहे हीरा जिथे चिमकनि पिया ब्लिंकिंग थींदी उते स्पार्क थींदो, छाकाणि त ॿिनि मुल्कनि सां पंहिंजे हर मुल्क सां हर माण्हू पंहिंजी मोहबत करे थो, पर सिंध धरतीअ में अलाए छा आहे, हिन सुतीअ में अलाए छा आहे जो काॾे बि वञे मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो रहां, पोइ हिन जनम या हुन जनम। हक़ीक़त इहा आहे त पोइ भले देश में हुजे या देश खां केतिरा हज़ार किलोमीटर परे छो न हलियो वञे, पर हिन धरतीअ जी ॻाल्हि थिए जॾहिं ऐं ॿोलीअ जी ॻाल्हि थिए त मूंखे छिक महसूसु थिए थी। असां ॾिठा आहिनि ॿिनि मुल्कनि जा माण्हू जेकॾहिं पाण में ॿाहिरि मिलंदा त हुन में एतिरी अट्रैक्शन पैदा न थींदी आहे जेतिरी अगरि असांखे ख़बर पइजी वञे त असांजे मुल्क मां आयो आहे, सिंध मां आयो आहे ख़ासि तौर ते, त पाण कही वेंदासीं, हली वेंदासीं, वञी भाकुर में भरींदासीं, अदा भली कार को कमकार को हुकुम ऐं कमु असांजे लाइ इहो तमामु घटि आहे। उते नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे ऐं हर को माण्हू पंहिंजनि कमनि कारनि में तमामु घणो मसरूफ़। त उहा ई ॻाल्हि आहे त उते जेके असांजा दोस्त हितां वञनि था उहे सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियतुनि सां गॾोगॾु ज़ाहिर आहे ज़रूरियात ज़िंदगी बि आहिनि ऐं उनखां पोइ ख़्वाहिशात ज़िंदगी बि आहिनि, पर उन्हनि सभिनी खे पासीरो रखी करे पोइ वरी उन्हनि शयुनि ॾे जेके फ़र्ज़नि में शामिलु थियनि था, फ़राइज़नि में शामिलु थियनि था, उहे आहिनि पंहिंजी ॿोली लाइ धरतीअ लाइ कमु करणु, पंहिंजे दोस्तनि खे गॾु करणु कंहिं हिकिड़े प्लेटफॉर्म ते। उते बि कैनेडा में पाण रहनि था, कमु कनि था, उते FM में सिंध रंग कनि था, सिंधी में प्रोग्राम आहे ऐं वेब टेलीविज़न ते बि कमु कनि था जंहिंमें न्यूज़ ते फोकस अथनि। पर हिते अची करे एतिरनि सालनि खां उते ॿाहिरि रहनि था, सिंधी कीअं लॻी, सिंधी माण्हू छा पिया कनि हिते या उते छा मसरूफ़ियतनि पुछंदासीं मशहूद काज़ी साहब खां। अस्सलाम वालेकुम। भली कार चवंदासीं का साहब तव्हांखे। साईं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी ऐं KTN जो तमामु थोराइतो आहियां जिन्हनि टाइम ॾिनो त तव्हांजे प्रोग्राम में शरीक थियूं। तव्हांजे प्रोग्राम खे उते वेही ॾिसंदा त ज़रूरु आहियूं, पर पहिरियों दफ़ो मौक़ो मिलियो आहे जो तव्हांजे प्रोग्राम में शरीक थिया आहियूं। तव्हांजा सभिनी महिरबानी, तव्हांजे सां ॾाढी ख़ुशी थींदी आहे तॾहिं जॾहिं केरु कंहिं बि फील्ड में मेज़बान असां वटि ईंदा आहिनि, पोइ असांखे पुलिस वारा चवंदा आहिनि पटे भाई मैचिंग थी वेंदी आहे न, त पोइ ख़बर हूंदी आहे न हिकु ॿिए जा ज़हन ऐं हिकु ॿिए जी जेका असां टॉक स्टाइल जेको बि आहे हर शइ जी माना ख़बर हूंदी आहे त हिकिड़ी आहे पार्टी। हुनखे चवंदो आहियां मीटिंग ऑफ माइंड्स। ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे, फर्स्ट क्लास। लॻभॻि 19 सालनि खां तव्हां उते रहो पिया। जी हा। कीअं ज़िंदगी मज़ो अचे पियो? ॾाढो सुठो वक़्तु गुज़रियो आहे अल्हम्दुलिल्लाह उते। इनिशियली त फोकस ज़ाहिर आहे तव्हांजी पंहिंजी पर्सनल ग्रोथ जे हवाले सां हूंदो आहे। जॾहिं कॾहिं तव्हां इन क़िस्म जी का मूव करियो था, मूव करणु आसान न हूंदी आहे। जॾहिं खां हिजरत करियो था उनजे पोयां के सबब हूंदा आहिनि, कॾहिं प्रोफेशनल हूंदा आहिनि, कॾहिं पर्सनल हूंदा आहिनि, पर मुंहिंजी इमिग्रेशन जे पोयां प्रोफेशनल वधीक हो वञण जो सबबु मूं चाहियो त उते आउं वञी कुझु अॻियां पढ़ी सघां। ऐं अलाए महिरबानी सां हितां मूं कंप्यूटर सिस्टम्स में बैचलर्स कई हुई मेहराण यूनिवर्सिटी मां 1999 में। उन वक़्तु खां ई शौक़ु इहो हो त US या कैनेडा में वञिजे ऐं कुझु अॻियां पढ़िजे। त उहो कैनेडा वञण जे करे मौक़ो मिलियो जो पोइ मूं उतां वञी MBA बि कई, पोइ PhD बि कई हुई बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में। त हिकिड़ो जेको प्रोफेशनल सेटिस्फैक्शन थींदी आहे उहा अचीव थी, अल्हम्दुलिल्लाह सुठी उते जॉब वग़ैरह बि लॻी वई। त पोइ इहा रियलाइज़ेशन गॾोगॾु रही पए त हाणे उहो टाइम अची वियो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी कम्युनिटी खे कुझु वापसि ॾियो। छाकाणि जो चवंदा आहिनि न त पंहिंजे लाइ त हर को जीए थो, सवाल आहे त तव्हां ॿियनि जे लाइ छा था कयो। ऐं हिते यकीनन सिंध में एतिरी ज़रूरत आहे जो जेतिरो बि उनजे बारे में कमु कजे उहो यकीनन हिकिड़ो ज़रूरो लॻंदो आहे। पर आउं इहो चवंदो आहियां त भई पाणी जेको हिकिड़ो फुड़ो बि जेकॾहिं तव्हां कंट्रीब्यूट करे सघो था त उहो करियो, छाकाणि उन फुड़े जी बि पंहिंजी वैल्यू आहे। त उहा ई सोच रखंदे जेको आहे सो सोशल सर्विसिस जी तरफ़ आहिस्ता आहिस्ता रुख़ थियो
पहिरीं सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका कैनेडा टोरंटो में असां उनजो आउं सदर रहियसि कोई 2 साल जे क़रीब। उन खां पोइ कैनेडा जो रीजनल सेक्रेटरी रहियसि सना जो। उन में बि असां कोशिशि इहा ई कई त सिंध जे मौक़िफ़ खे प्रेज़ेंट करियूं ऐं जेके सिंधी उते रहनि था उन्हनि खे यूनाइट करियूं। त उन में अलाह जी महिरबानी सां असांखे सुठो अपॉर्चुनिटीज़ मिलियूं। उते जो जेको प्राइम मिनिस्टर उते सिंधीअ खे ऑफिशियली रिकग्नाइज़ कयो ऐं मुंहिंजी मुलाक़ात थी हुई उन वक़्त जो जेको प्राइम मिनिस्टर हो पॉल मार्टिन कैनेडा जो, उन सां एज़ अ रिप्रेज़ेंटेटिव ऑफ सिंधी कम्युनिटी। दैट वॉज एन ऑनर फॉर द कम्युनिटी कि तव्हांखे रिकग्निशन अहिड़े मुल्क में मिले थी जिते कंहिंखे ख़बर बि कोन हुई त सिंधी आहे छा। सही ॻाल्हि आहे। त सिंधियुनि जे हवाले सां त इन तरीक़े सां अल्हम्दुलिल्लाह सुठा मौक़ा मिलिया आहिनि सिंध खे रिप्रेज़ेंट करण जा। ॾाढो सुठो। ऐं हुन सां गॾो गॾु तव्हांजी ॻाल्हि वांगुरु हिकिड़ो फुड़ो, पर आउं चवंदो आहियां त पंहिंजे हिसे जो हर को अगरि पंहिंजो फर्ज़ सम्झी करे पूरो करे त असांजा सभु मसइला हल थी वेंदा। बेशक ॾाढो सुठो लॻोसीं तव्हांखे असां भली कार चवंदा पंहिंजे प्रोग्राम में, जेकॾहिं तव्हां ॿाहिरि रही करे ॾिसंदा आहियो ऐं तव्हां शामिल आहियो त असांखे वधीक ख़ुशी थिए थी। असां वटि ईंदियूं आहिनि कॉल्स अमेरिका मां, कैनेडा मां, ऑस्ट्रेलिया मां ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि मां। पंहिंजाइप महसूसु थींदी आहे, असांखे बि हिते वधीक उन शइ जो अहसासु आहे। लॻभॻि घणा सिंधी हूंदा कैनेडा में हींअर सेटल? कुझु फिगर आहे तव्हां वटि? कुझु फैमिलीज़ जे पॉइंट ऑफ व्यू खां आहे त असांजे टोरंटो जो जेको शहर आहे ज़ाहिर आहे सभिनी खां वॾो कैनेडा जो शहर आहे, उन में कोई 1000 खां मथे फैमिलीज़ रहनि थियूं सिंधी। ऐं आउं अल्बर्टा प्रोविंस में रहां थो कैलगरी जे शहर में, त कैलगरी जे शहर में तक़रीबन 200-250 सिंधी फैमिलीज़ आहिनि ऐं सॼे अल्बर्टा में तव्हां ॾिसो त 400-500 जे लॻभॻि फैमिलीज़ रहनि थियूं। त हिकिड़ो सुठो सिंधियुनि जो हिकिड़ो साइज़ेबल नंबर जेको आहे सो उते मौजूदु आहे। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त सकाफ़ती पंहिंजूं एक्टिविटीज़ बि उते करियूं। हर साल असां पंहिंजा सकाफ़ती प्रोग्राम बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असां इहो 5 डिसंबर ते इहो जेको पंहिंजो सिंधी टोपी अजरक डे या कल्चरल जेके बि डे थींदा आहिनि उन्हनि खे बाइकाते मल्हाईंदा आहियूं उते। ऐं न सिर्फ़ु पाण में सिंधी टोपी अजरक पाए इकठा थींदा आहियूं, पर असांजा जेके उते जा लोकल पॉलिटिशियंस आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, उन्हनि खे वठी ईंदा आहियूं। सिंध जे हवाले सां दोस्त आहिनि, एग्ज़िबिशन्स कंदा आहिनि ताकि असां सिंध जे कल्चर खे प्रमोट करे सघूं। शाबस कंदे उन्हनि खे उहे अचनि था, असांजा हितां वारा नथा अचनि, हिते नथा अचनि, रोज़ सिंधी टोपी अजरक पाइण तयार न आहिनि हिते। अलाए न हुते इन मामले में जेको आहे न सो ॾाढो इहो सुठो आहे, शौक़ बि आहे, मोहबत बि आहे, ॿई शयूं आहिनि। ऐं सभिनी खां वधीक 19 साल जो अरसो जेको आहे तव्हां हुते गुज़ारियो आहे, हाणे कीअं थो लॻे उतां जे माण्हू जो रिस्पॉन्स छा आहे? तव्हां त पंहिंजी तरफ़ां जदोजहद कयो पिया। कैनेडा में रहंदड़ सिंधी जेके आहिनि ओवरऑल जेके बि आहे उन साइड रहनि था, असांजे ॾिसो असांजो बेसिक इशूज़ छा आहिनि सिंध जे हवाले सां। जेको माण्हू उते रहे थो, ॾिसो असांजी धरती जंहिंखे चवंदा आहियूं न धरती माता, धरती माता त असांजी हीअ आहे न। असांजी जेका एफिलिएशन आहे, असांजो जेको प्यार आहे, किथे बि असां हुजूं, जीअं तव्हां चयो पिए त उहो बहरहाल असांजो सिंध सां आहे। त जनरली सिंध में जेको हुते जो पर्सपेक्टिव आहे उहो इहो ई आहे त सिंध में तमामु घणनि कमनि करण जी ज़रूरत आहे। सिंध में ख़ुसूसी तौर ते असां जॾहिं दोस्तनि पाण में मिलंदा आहियूं या इवन पॉलिटिशियंस वग़ैरह असां जॾहिं डिस्कशन थींदो आहे, तॾहिं जेके 3 बेसिक मौज़ू सां जेके डिस्कशन में ईंदा आहिनि उन्हनि में सभिनी खां पहिरीं पॉवर्टी अचे थी, एजुकेशन एंड हेल्थ। इहे 3 अहिड़ा क्रिटिकल इशूज़ आहिनि जिन्हनि ते असां जॾहिं उते बि अवेयरनेस जा सेशन्स कंदा आहियूं त इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। त ऐं उन्हनि में बि असांजो जेको फोकस हूंदो आहे, जी जी असांजो फोकस हूंदो आहे त इहो न ॾिसूं त प्रॉब्लम्स छा आहिनि, छाकाणि प्रॉब्लम्स असां सभिनी खे ख़बर आहे। सुवाल आहे त सोल्यूशन्स छा थी सघनि थियूं, ऐं असां जेके नॉर्थ अमेरिका में सिंधी रहूं था उहे उन में कहिड़े तरीक़े सां कंट्रीब्यूट करे सघूं था। ऐं असां सां गॾु लाइन ते सरवण बजाज मौजूद आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। मुंबई खे असांखे नमस्ते करणो, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। वरी कॉल कयो, इंतज़ारु आहे तव्हांजी कॉल जो बजाज भाउ। काफ़ी ॾींहंनि खां तव्हां अच्छा सिंधी रंग जेको तव्हां प्रोग्राम कंदा आहियो उन में घणे अरसे खां था कयो? भाईजन हाणे 2 सालनि खां मथे थी वियो आहे टाइम। छा उनजो टेम्पो या उनजी छा मतिलबु कहिड़े हिसाब? उन जी डायमेंशन मूं फोकस्ड रखी आहे। उन में हिकु त उनजो हिसो एंटरटेनमेंट सां रिलेटेड आहे, जंहिंमें मुंहिंजी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त जेके सिंध जा उहे फ़नकार जिन्हनि खे बदकिस्मतीअ सां असां विसारे चुका आहियूं उन्हनि खे रिवाइव कजे। छाकाणि जो हीअ जॾहिं असां हाणे ही मीडिया जो दौर आहे, चैनल्स ॾिसूं था, यूट्यूब ते ॾिसूं था,
त नौजवान फनकारनि जूं वीडियोज़ इन तरीक़े सां अचनि थियूं, पर असांजो जेको कल्चर आहे सो उन खां घणो सुपीरियर आहे इनफैक्ट। ऐं त मुंहिंजी कोशिशि इहा आहे त उहे जेके पुराणा 50s 60s 70s जा जेके फनकार हुआ, जंहिंमें अब्दुल्ला पंवर, अब्दुल्ला कच्छी, सिंगार अली सलीम, ढोल फ़कीर, मोहन भगत, इन्हनि फनकारनि खे जिन्हनि खे असां हाणे एतिरो प्रेज़ेंट नथा करियूं था, तॾहिं बि उन्हनि खे कंहिं डिस्को जे फॉर्म में खणी था अचूं, उन्हनि जे गाननि खे नवां फनकार ॻाइनि था, रीमेक्स करियूं था। त उहो मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि फनकारनि जे उन्हनि गाननि खे त कलेक्शन असां ॾाढा हिते सुठा दोस्त आहिनि जिन्हनि खां अयास काका आहे या महबूब जोखियो आहे, उन्हनि दोस्तनि सां राब्तो करे कुझु दुबई मां, कुझु इवन इंडिया मां मूं सिंधी जा कलाम हथ कया वञी। कलेक्शन कंप्लीट करे रखी आहे। मूं वटि कलेक्शन हिन वक़्तु ओढ़नि सिंधी कलाम जी लॻभॻि 1600-1800 अहिड़ा कलाम मूं वटि मौजूदु आहिनि जेके शायदि तव्हां वाकई ॿुधायो था। असां वटि कॉलर आहिनि बजाज भाई लाइन ते। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नमस्ते। नमस्ते भाईजान, नमस्ते, गुड मॉर्निंग, कहिड़ो हाल आहे? ठीक ठाक, ख़ुश मज़े में? जबरदस्त सेलिब्रेट कराए थो, ॾाढा जबरदस्त, ॾाढो आनंद थो थिए सिंधमा जे बारे में ॻाल्हाइण, ॾाढी ख़ुशी थी थिए। बिल्कुलु बिल्कुलु। बिरा नमस्ते, मोहन प्यारे विसरी वियो हुजे। नमस्ते नमस्ते, बिरा ख़ुश लॻे पियो। मोहन फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो? ओए ओए बस चलो असां थी त सही ज़ोरी वञी खणी वेंदा हथ ते लाइन। मनमोहन जेको आहे न इहो तड़प तड़पियो थो वञे। मनमोहन महिरबानी सही। पोइ हफ़्ते में घणा ॾींहं हले उहो प्रोग्राम तव्हांजो? हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं प्रोग्राम इहो हले थो। उन में मूं जीअं ॿुधायो पियो तव्हांखे त हिकिड़ो पोर्शन उन में एंटरटेनमेंट जो आहे, ॿियो पोर्शन जेको आहे सो प्योरली सोशल सर्विसिस जे हवाले सां, जंहिंमें कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त सिंध जे कंहिं बि हिकिड़े मौज़ूअ खे वठिजे ऐं उन जे हवाले सां जेके एक्सपर्ट्स आहिनि, जेके सिंध में रहनि था या US में रहनि था, असां ॾाढा बहितरीन सिंधी नॉर्थ अमेरिका में रहनि था, जिन्हनि में डॉक्टर एजाज़ तुर्क आहे, डॉक्टर वलीद शेख आहे, कैनेडा में शाहिद बहराणी आहे, ज़ुल्फ़कार शेख आहे, ख़ालिद डेरो आहे, असां वटि कैलगरी में अहमद नदीम मेमण आहे, मैक्स मेमण आहे, इलाही सारा दोस्त असांजा आहिनि जिन्हनि इंटेलेक्चुअल जेके सिंध जे लाइ इनफैक्ट कमु कनि पिया। त उन्हनि दोस्तनि खे कोशिशि करे ऐं पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदो आहियां ताकी असां सिंध जे हवाले सां जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे डिस्कस करियूं ऐं जीअं मूं पहिरीं ॿुधायो पिए त सोल्यूशंस डिस्कस करियूं। नॉर्थ अमेरिकन सिंधीज़ कहिड़े तरीक़े सां सिंध जे लाइ कंट्रीब्यूट करे सघनि। कॉलर असां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, ज़फ़र शेख थो ॻाल्हायां। ज़फ़र शेख साहब, कहिड़ो हाल आहे? गुड मॉर्निंग। सजाद बि ठीकु आहे? बिल्कुलु सही, फर्स्ट क्लास, महिरबानी तव्हांजी। तमामु वॾा ऐं सुठा माण्हू वेठा आहिनि, ॾाढी दिलि चयो त कॉल लॻाइण लॻी हुई, कॉल महिरबानी तव्हांजी। अस्सलाम वालेकुम। साईं पंहिंजो दबड़े साहिब जो त नालो अॻे वॾो आहे, तमामु ॾाढो अलाह साईं तव्हांखे वधाई थो ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए त सिंध में असांजा एॾा इंटेलेक्चुअल्स ऐं तमामु वॾा आर्ट रखण वारा माण्हू शामिल आहिनि, तव्हांखे ॾाढी मुबारक हुजे। सर महिरबानी। साईं हाणे काज़ी साहिब सलाम वालेकुम। सना जे सिलसिले में थोरो अर्ज़ु इहो हुयो, नेचुरली सना जेकी आहे तमामु पुराणी ऑर्गेनाइज़ेशन आहे ऐं कम बि करे पई काफ़ी, पर को अहिड़ो को प्रोजेक्ट कोन्हे तव्हां वटि जो सिंध में के हेल्थ सेंटर खे सुठा हणो ऐं जेकॾहिं मॉडल स्कूल्स ठाहियो त जो एजुकेशन ऐं हेल्थ में पोइ थिया आहियूं असां तमामु ॾाढा। सिंध हुकूमत या ॿिया हुकूमत वारा माण्हू त सभु करप्ट आहिनि, उनखे तव्हां छॾे ॾियो, उन्हनि मां को आसिरो कोन्हे, उहे खाइण पीअण में मसरूफ़ आहिनि, त कुझु सना करे सघे थी? साईं सना इन हवाले सां जेको असांजी सेंट्रल ऑर्गेनाइज़ेशन आहे US में, उन्हनि जा 2 इनिशिएटिव्स स्पेसिफिकली तव्हांखे ॿुधाए सघां थो। हिकिड़ो सिंध स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जे नाले सां SSDP जे नाले सां इनिशिएटिव शुरू थियो आहे पोयनि 2-3 सालनि खां वठी, जंहिंजो की फोकस इहो आहे त एजुकेशनल इनेबलमेंट ऐं हेल्थ रिलेटेड जेके इशूज़ आहिनि उन्हनि जी रेज़ोल्यूशन ऐं उन्हनि जी अवेयरनेस जे हवाले सां। इवन अञा शायदि लास्ट वीक बि हैदराबाद डिवीज़न जे अंदरि काफ़ी सारा सेशन्स थिया आहिनि हेल्थ केयर जे हवाले सां। ऐं उन खां अलावा असांजो हिकिड़ो सिंध स्कूल सिस्टम जे नाले सां सना जे प्लेटफॉर्म तां इदारो ठहियो आहे हिते पाकिस्तान में। सिंध में कोई साल पहिरीं डॉक्टर एजाज़ तुर्क ऐं जमील दाऊदी इन खे लीड कनि पिया ऐं हितां सिंध मां बि ॾाढा नाले वारा माण्हू जिन्हनि में नाहिद दुरानी साहिबा आहे या शीरी नारेजो साहिबा आहे, इहे इन इदारे में शामिल आहिनि। इन्हनि जो फोकस इहो आहे त असां मुख़्तलिफ़ ॻोठनि जा स्कूल अक्वायर करे उते कंप्यूटर लैब्स इस्टेब्लिश करियूं था, छाकाणि जो सम्झूं इहो था त टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे ऐं जेकॾहिं असांजे स्टूडेंट्स खे टेक्नोलॉजिकल अवेयरनेस नथी मिले त उहे ॾाढो पुठिते था रहिजी वञनि।
त सना हुन में इहो प्रोजेक्ट शुरू कयो आहे इनफैक्ट त तव्हां जेकॾहिं को बि स्कूल स्पॉन्सर करियो था, जेकॾहिं सपोज 4 लखनि जी हुन में लैब ठहे थी कंप्यूटर जी, तव्हां 2 लख कंट्रीब्यूट करियो, मैचिंग ग्रांट्स तव्हांखे डॉक्टर एजाज तुर्क इहा चयो आहे त आऊं पंहिंजे फंड्स मां तव्हांखे मैचिंग ग्रांट्स ॾींदुसि। त साईं इन तरीक़े सां कुझु कमु हले पियो, पर तव्हांजी ॻाल्हि सही आहे, तमामु घणी गुंजाइश आहे वधीक कमु करण जी। सही सही बिल्कुलु। महिमान सां असांजी कचेरी ॻाल्हियूं ॿोलियूं जारी आहिनि। असां वक़्तु हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां ब्रेक खां पोइ वरी मिलूं था गुड मॉर्निंग पाकिस्तान में। असां पंहिंजी ॿोली इस्तेमालु कयूं, पर किथे किथे भेण हली वेंदा भाईजान 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 जी इजाज़त हुजे। इहो थोरो अदीअ जी ॻाल्हि खे आऊं थोरो अॻियां वधायां सिंधी ॿोली जे हवाले सां। मूंखे पंहिंजो बि यादि अचे 9th क्लास जे बोर्ड जे एग्ज़ाम में सिंधी कंपलसरी असांजो सब्जेक्ट हो, ऐं कैडेट कॉलेज पिटारो में पढ़ंदो हुअसि। मुंहिंजूं 75 मां 75 मार्कूं आयूं सिंधी लैंग्वेज में, माशाल्लाह साईं। ऐं पोइ कॉपी पेस्ट कयो न यार, घणा दोस्त ईअं चवंदा आहिनि, पर उन एग्ज़ाम में मूं 17 सप्लीमेंट्स खयूं हुयूं ओरिजिनल शीट खां अलावा। अच्छा। ऐं मूंखे यादि आहे हुन में असांखे ग्रामर में हिकिड़ो लफ़्ज़ आयो तजदीस हरफ़ी, इन ते तव्हां मिसाल लिखो। त उन में मूं मिसाल में हिकिड़ो त शाह साईं जो शेर लिखियो त कोह मिड़ियो ई कोह पर तूं ई ओखो घणो, सिक बंदियनि खे सैयद चए कोह बि हिकिड़ो कोह, तिन खे कोह कंदो कोह जिन जो पेवंद जाम पुनुअ सां। ऐं ॿियो हुन में मूं मिसाल लिखियो जेको वरी थोरो अवामी तरीक़े जो, त प्यारा पुट परवेज़ पेतीअ पुठियां पियल 5 पापड़ पचाए पोइ पाणी पीआ। इहो सॼो जुमिलो आहे, तंहिंजो सभु पहिरियों अखर जेको आहे सो पे सां शुरू थिए थो। इहा तजदीस हरफ़ी आहे। मूं दोस्तनि खां चवंदो हुउसि दादा मूंखे इन तजदीस हरफ़ी पोयां 75 मार्कूं साईं। हो तव्हां हो ॻाल्हि कयो, हिकिड़े भाई लिखियो 5000 सफ़नि ते किताब, चई तो लिखियो छा? चई मूं लिखियो घोड़ो डोड़े थो। चई बाक़ी पननि ते ट्रबड़क ट्रबड़क तव्हां 17 सप्लीमेंट्री में लॻे थो घोड़ो डोड़े थो। हा, उस्ताद बुखारी जी शाइरी लाजवाब है। मूं जे इमोशनल टची तव्हां ॻाल्हि करियो पिया, सा इहा आहे त मुंहिंजी वालदा माशाल्लाह 99 सालनि जी एज आहे हुनजी। जॾहिं बि कॾहिं पाकिस्तान ईंदा आहियूं या अमीअ खे उते घुराईंदा आहियूं त हर वक़्तु इहो हूंदो आहे, इंसानी हयाती त कंहिंखे ख़बर कोन्हे, पर पोइ अमीअ खे इहो ॾाढो गानो वणंदो आहे, तंहिंजे करे असां सॼी फैमिली जेका आहे हिन गाने सां सम्झो त कलाम असां इमोशनली अटैच आहियूं। उन जा 2 टे लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायां थो। हिकु मोतम वेझो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा, हिकु मोतम वेझो भो सुहिणा ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा, हिकु मौत मुएजो भो सुहिणा, ॿियो तो मां नथो थिए ढो सुहिणा, हिकु उमिरि में जानी छा जीअंदुसि, कमकार कंदुसि या प्यार कंदुसि, हिकु उमिरि में जानी छा जीअंदुसि, कमकार कंदुसि या प्यार कंदुसि, छा खिलंदसि तोसां छा मिलंदुसि मूंखे उमिरि हुजनि हा सौ सुहिणा। छा ॻाल्हि, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। सिंध रंग जो असर आहे, कॉलर बस सां गॾु मौजूद आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, गुड मॉर्निंग। केरु असां सां गॾु? गुड मॉर्निंग अदी शेला, ऐं तव्हांजे शहर मटियारी जो हबीब रहमान ॻाल्हायां पियो, महिमान आहियां। लख थोरा तव्हांजी कॉल जा। अॼु मूं इहो सोचियो पई जे अगरि इहो सोचां कॾहिं त दादू मां ई रगो कॉल ॾींदी त पोइ मूंखे प्रोग्राम छॾणो पवंदो, केरु कॉल न कंदो। असीं तव्हांजा तमामु वॾा फैन आहियूं ऐं तव्हां माशाल्लाह तमामु सुठी ख़िदमत पिया करियो ऐं मूंखे मशहूर साईं सां ॻाल्हाइणो आहे। बिल्कुलु जी साईं। मशहूर साईं सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं तव्हांखे केसीएन ते ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। मूंखे चङी तरह सां यादि आहे त जॾहिं कैलगरी आयुसि पियो त तव्हां मूंखे एयरपोर्ट ते
रिसीव करण आया हुआ हिकिड़े सिंधी भाउ जी हैसियत सां। जी साईं। ऐं तव्हां मूंखे चङी तरह यादि आहे, पोइ तव्हां मूंखे पंहिंजे घर बि वठी विया हुआ ऐं तव्हां मुंहिंजी हर तरह सां मदद कई हुई ऐं तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। साईं कुर्ब तव्हांजा असांजी त कोशिशि इहा ई हूंदी आहे त जेके दोस्त सिंधी अचनि था उन्हनि खे अकोमोडेट कजे, छाकाणि जो परदेस में अचणु ॾाढो ॾुखियो आहे, त जॾहिं केरु अचे थो त उनखे वेलकम ज़रूर करणु घुरिजे। जी 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 अदा कुझु चवणु चाहियो था, कुझु हा ॿुधायो। अभी इन हवाले सां मां मशहूद साईं खे अॼु जे हिन KTN जे प्रोग्राम जे मार्फत सां मशहूद साईं खां हिकिड़ो रिक्वेस्ट कंदुसि कि महिरबानी करे असां सिंधी भाइरनि खे ॿुधाए त असीं हिते कहिड़ा स्किल डेवलप करियूं, कहिड़ा टूल्स खणूं, जेको हुते छाकाणि जो अॼुकल्ह जॉब जो ॾाढो प्रॉब्लम हले पियो ऐं असांजा जॾहिं हुते ॿाहिरि पहुचूं था असीं त असांखे हुते वधि में वॾो मसइलो जॉब जो हूंदो। इन्ही भाइरनि जी वॾी महिरबानी असांखे मॉडली ॾाढी हुते सपोर्ट ॾीनि था त जॾहिं इहो थोरी इन ॻाल्हि ते असांजी रहनुमाई कनि त असीं छा करे वञूं जो असां हुन जॉब मार्केट खे गिनची सघूं। सही, ठीकु आहे लख थोरा महिरबानियूं तव्हांजे कॉल जूं। ऐं अॼु हिन ॻाल्हि खे तव्हां जेको छा चइबो आहे न, मतिलबु की ॾेई छॾी पक सां असां इंसान फरामोश न आहियूं, असांखे यादि रहंदो आहे अगरि केरु हेल्प करे मदद करे। ऑनियर चवां थी, ऐं हमेशह शिकायत ॾींदी आहियां त मटियारी मां कॉल न ईंदी आहे, ॾाढा कंजूस। जी तव्हां छा चवंदो, जवाबु ॾिजो। अदी इहो हबीब साहब ॾाढो सुहिणो सुवाल कयो आहे। इनफैक्ट कैरियर गाइडेंस जेका आहे न सा तमामु ज़रूरी आहे ऐं असां जा काफ़ी सारा दोस्त, ख़ुसूसी तौर ते ज़िक्र कंदुसि असांजे दोस्त मैक्स मेमन जो, उहो कैरियर काउंसलिंग जे हवाले सां तमामु घणो कमु करे पियो ऐं असां बि पंहिंजे जेको थोरो कोशिशि असां पॉसिबली जेका करे सघूं था असां करियूं था। उन में हिते जा जेके ख़ुसूसी तौर ते नौजवान आहिनि उन्हनि खे जेका बेसिक ट्रेनिंग जेका ज़रूरी आहे उहा टेक्नोलॉजिकल आहे, छाकाणि जो हुते IT जो हर फील्ड में एतिरो घणो स्कोप आहे। जेकॾहिं तव्हां टेक्नोलॉजी सेवी न आहियो त उते जे मुआशरे में एडॉप्ट थियणु तव्हांजे लाइ ॾुखियो आहे, चाहे उहा बेसिक IT लेवल जी स्किल्स हुजनि जंहिंमें तव्हां वर्ड में, एक्सेल में, पावर पॉइंट में कुझु करे सघो, या जनरल तव्हांखे कंप्यूटर ऑपरेशन करणु अचंदो हुजे। पर जेके असांजा टेक्नोलॉजी जा दोस्त आहिनि, ख़ुसूसी तौर ते कैनेडा में अचनि था इंजीनियर्स, प्रोफेशनल्स आहिनि जेके, या डॉक्टर्स अचनि था, त उन्हनि खे असां इहो चवंदा आहियूं त तव्हां जंहिं पंहिंजे फील्ड में आहियो उन फील्ड में जर्नलिस्टिक अप्रोच न रखो। कोशिशि करियो त तव्हां पंहिंजी फील्ड ऑफ स्पेशलाइज़ेशन पंहिंजे लाइ जेका असां चूज़ करियो ऐं उन में एक्सेल करियो। उन जे लाइ काफ़ी सारी गाइडेंस बि उते अवेलेबल आहे। असां बि कोशिशि कंदा आहियूं त दोस्तनि खे उहा गाइडेंस ॾियूं त पंहिंजे फील्ड में एक्सेल कनि ऐं तंहिंखां पोइ जॾहिं उते अचनि था त असां उन्हनि खे फैसिलिटेट कंदा आहियूं रेज़्यूमे राइटिंग में, या उन्हनि खे जेको आहे सो जॉब सर्च में, त कहिड़ियूं कहिड़ियूं एजेंसीज़ आहिनि जिन्हनि जे थ्रू तव्हां जॉब सर्च करियो, कहिड़े तरीक़े सां तव्हां इंटरेक्ट करियो, कम्युनिकेशन स्किल्स पंहिंजा कीअं इम्प्रूव। ॿियो असांजो जेको सिंधियुनि में बेसिक जेको इशू आहे न उहो कम्युनिकेशन स्किल्स आहे। ऐं मेराण यूनिवर्सिटी में कंहिं ज़माने में एक्सटर्नल जे तौर ते बि वेंदो हुअसि त मूंखे इहा रियलाइज़ेशन थींदी हुई त फाइनल ईयर जा स्टूडेंट जेके पंहिंजी थीसिस डिफेंड करण जे लाइ असांजे साम्हूं ईंदा हुआ त उन्हनि खे इंग्लिश ॻाल्हाइण कोन ईंदी हुई। जेकॾहिं तव्हांजो मोड ऑफ कम्युनिकेशन, जेकॾहिं तव्हां सिंधी यकीनन तव्हांजी ज़बान आहे उनखे फ़ख्रु हुजणु घुरिजे, पर जे दुनिया में अॻिते वधणो आहे त तव्हांजी कम्युनिकेशन। अच्छा सर, ॿी ॻाल्हि असां जेका हिन प्लेटफॉर्म तां लास्ट वीक असांजे दोस्त सां हिकिड़ी मुलाक़ात थी, हुन में इहा ई आहे असां इहो चऊं था त जेके बि असांजा घर भाती ॾिसनि था, नौजवान ॾिसनि था, त असां वटि जेका ॿी स्किल आहे जेका ॾाढी आसान आहे, जिते घणो ख़र्च घणो न थींदो, पर मतिलबु सिखण में तमामु सुठा, उहे ॿियूं ॿोलियूं असां जल्दी सिखी सघूं था। मतिलबु चाइनीज़ आहे, स्पेनिश आहे, मतिलबु फ्रेंच आहे, इटालियन आहे, या थाई, या ओवरऑल जेके ॿियूं लैंग्वेजिस आहिनि उनजी तमामु घणी ज़रूरत पवंदी हिते, छाकाणि त मुख़्तलिफ़ NGOs, मुख़्तलिफ़ सेक्टर्स, मुख़्तलिफ़ एम्बेसीज़ कमु कनि थियूं। उन्हनि खे माण्हू खपनि जेके उहे ॿोली अचे। सही, उन में ॿिया त माण्हू मिली था वञनि, असांखे सिंधी नथा अचनि ॿियनि ॿोलियुनि में, मां सवाइ इंग्लिश जे। इंग्लिश में थोरो घणो वरी महिनत कई थी वञे, पर जेतिरी असां वटि अल्फाबेट आहे, रिच आहे असां वटि 52, असांखे नॉर्मली असां प्रोनाउंसिएशन में ॾाढा स्ट्रॉन्ग आहियूं बनस्बत ॿियनि जे। असां ॿी ॿोली ॾाढी सुठी ॻाल्हाए वेंदा आहियूं सवाइ उर्दू जे। असां थोरो पंहिंजे लैंग्वेज जे हवाले सां पॉजिटिव वधीक आहियूं। एग्ज़ैक्टली, त उहा असां वटि स्किल तमामु घटि नौजवाननि वटि आहे, असां ॿियूं ॿोलियूं नथा सिखूं। हालांकि पाण में जनरली नॉर्मली असां 4 ॿोलियूं त ॻाल्हायूं था, जंहिंमें सिंधी उर्दू खे छॾे करे सराइकी आहे, बरोचकी आहे, हिन हवाले सां। सही आहे, उहो थोरो तव्हां असां नौजवान कॉल वठी रहा था, ज़रूर जवाब ॾिजो। हेलो, अस्सलाम वालेकुम।
हेलो अस्सलाम वालेकुम अदी गुड मॉर्निंग वालेकुम अस्सलाम अदी गुड मॉर्निंग जी अदी अक्सा थी ॻाल्हायां मां कराची सां अदी कहिड़ो हाल आहे तव्हांजो ठीक ठाक मज़े में जी तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अल्लाह जा एहसान अदी हुकुम कयो जी अदा मक़सूद खे चइजो त काफ़ी मतिलबु पुराणो सॉन्ग आहे जी जी जो बाबा ॿुधंदो हुयो रेडियो में जी जी तंहिं वक़्त में त शायदि संडे में बि न ईंदो हुयो एतिरो सही हा ढोल फ़कीर जो सॉन्ग आहे परदेसियुनि जा प्यार परदेसियुनि जा प्यार। परदेसियुनि जा प्यार परदेसियुनि जा प्यार। जी जी अच्छा दम दम दिलड़ी यादि करे जाम जो बाबा ॾाढो ॿुधंदो हुयो रेडियो में अच्छा अच्छा ठीकु आहे अदी अक्सा ज़रूर अदी, अदा तव्हां मशहूरु तव्हांजी कोई- त तव्हां वधीक असांजी लाइब्रेरी कलेक्शन आहे मां इन गाने खे अदी खोटे कढंदासीं बिल्कुलु एब्सोल्युटली ऐं रेडियो सिंधरन ते वॼाईंदासीं बि सही ऐं केटीएन वारनि खे मोकिलींदासीं मोकिलींदासीं अच्छा ॿियो तव्हांजो प्रोग्राम ऑनलाइन बि ॿुधी सघिजे थो ऑनलाइन बिल्कुलु ॿुधी सघिजे थो उनजी छा मतिलबु असांजी वेबसाइट आहे redfm.ca अच्छा त उन में calgary.redfm.ca ते प्रोग्राम लाइव ईंदो आहे तंहिंखां पोइ कुझु प्रोग्राम्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके थोरा इंफॉर्मेटिव हूंदा आहिनि त उन्हनि खे आउं पंहिंजे फेसबुक जो जेको सिंधरंग जो पेज आहे सही उन ते बि अपलोड कंदो आहियां ताकी जेके दोस्त जिन्हनि खां लाइव प्रोग्राम मिस थी वञे त उहे उते उनखे ॿुधी सघनि ॾिसी सही सही अच्छा जी दोस्तों हिन सां गॾु असां अॼोको असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाइणी ते पहुता इंशाअल्लाह तव्हांखे असांजो प्रोग्राम अॼोको कीअं लॻो सुभाणे ॿुधाइजो वक़्तु आहे असां वटि हींअर मोकिलाइणी जो मुलाकात नहीं पंहिंजो ख़्याल रखंदा असांखे इजाज़त अल्लाह ने के अलाह ने के बाद